ये असां साल जो प्रोग्राम हो जंहिंजो हीअ आख़िरी प्रोग्राम आहे। असां हिकिड़ी यंग मीडिया राइटर्स जी ऐं साहसिन जी हिकिड़ी ऐं स्टूडेंट्स जी हिकिड़ी बेच खईं फॉर 1 ईयर ऐं उन में 30 खनि पार्टिसिपेंट्स हुआ, जंहिंमें स्टूडेंट्स बि हुआ, जंहिंमें राइटर्स बि आहिनि नौजवान ऐं जर्नलिस्ट बि आहिनि, पर सभु नवां आहिनि। उन्हनि जी सॼे साल जे लाइ असां बेच खईं हिकिड़ी, ऐं उन्हनि जी हर महीने हिकिड़ी ट्रेनिंग थींदी कंहिं न कंहिं थीम ते, ऐं सभु बुनियादी मौज़ू हिन में डिस्कस कया विया, पॉलिटिक्स, स्टेट, सोसाइटी, तमामु घणा मौज़ू। अॼु उन सॼे सीरीज़ जो आख़िरी प्रोग्राम आहे जेको सेक्युलरिज़म ते आहे। ऐं हिन प्रोग्राम खां पोइ बि असांजो इरादो आहे त हाणे नेक्स्ट महीने खां हिन हॉल अंदरि हिकिड़ो मुस्तक़िल मंथली रेगुलर लेक्चर सीरीज़ कबी, जंहिंजो पहिरियों लेक्चर जस्टिस वजीदीन अहमद खे असां चयो आहे त कॉन्स्टिट्यूशन हिस्ट्री ऑफ पाकिस्तान ते लिखियल ॾे, पली साहब खे गुज़ारिश कबी, ॿियनि खे स्पीकर्स खे। सो अॼोकी ट्रेनिंग सेक्युलरिज़म ते आहे, जंहिंजो हिकिड़ो सेशन आहे जंहिंमें हीअ सभु असां वेठा आहियूं, ऐं उन सेशन खां पोइ सवाइ पार्टिसिपेंट ॿिया ज़ाहिरा माण्हू न हूंदा, जेको असांजो ग्रुप आहे उहे हूंदा। अॼु असां लेक्चर जे करे ख़ासि काफ़ी माण्हुनि खे दावत ॾी त तव्हां बि अची हिन मौज़ू ते पली साहब खे ॿुधो। ऐं बेसिकली हीअ जेको प्रोग्राम असांजे पंहिंजे स्टूडेंट्स लाइ आहे जेके असांजे हिन प्रोग्राम जो हिसो आहे। माने पली साहब खे दावत आहे ॾियूं त सेक्युलरिज़म ऐं ज़ाहिरा सेक्युलरिज़म जो तस्वर रिनेसेंस जो जेको यूरोप में रिनेसेंस आई उन दौर जी पैदावार आहे। त पली साहब इन सॼी मौज़ू ते तव्हां सां पंहिंजा ख़्याल शेयर करे, ऐं मां दावत जा पली साहब खे तव्हां सां पंहिंजा ख़्याल शेयर करें। दोस्तों, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, आउं पहिरियों दफ़ो हिते आयो आहियां, तंहिं करे मुंहिंजे दोस्तनि खां पुछणु खपे त हिते जो आया आहियूं त वापसि वञणु ज़रूरी आहे छा? छो की जाइ मूंखे अहिड़ी वणी वई आहे जो आउं भाई हिते ई तरसी पऊं, लेक्चर ॾेई पोइ रही हिते पऊं। हाणे जो दोस्त सलाह ॾींदा उन ते अमल कंदासूं। सेक्युलरिज़म तारीख़ जो हिकिड़ो तमामु घणी देरि सां आयल मज़हर आहे, ऐं हिन जी पुठियां हिकिड़ी हिस्ट्री आहे। काइनात, इंसानी समाज ऐं इंसानी ख़्यालनि जी साइंस असांखे सेखारे थी त काइनात, इंसानी समाज ऐं इंसानी ख़्यालनि में हर शइ हिकिड़ी तारीख़ रखे थी। तारीख़ रखण जो मक़सदु आहे त कॾहिं उहा कान हुई, पोइ उहा पैदा थी, पोइ उहा या त ॿियनि शयुनि में सूरत बदिलाए वेंदी या गुम थी वेंदी। सेक्युलरिज़म कंहिं ज़माने में कान हुई, पोइ जी पैदावार आहे, सदाई न हुई। ऐं उहा हिकिड़े पसे मंज़र, हिकिड़ी काज़ सबबनि जी पैदावार आहे, हिकिड़े वॾे प्रोसेस जी पैदावार आहे। साॻी साइंस जो मूं ज़िक्र कयो, उन जा के 2-3 उसूल आहिनि त हिन काइनात में का बि शइ क़तई ऐं आख़िरी न आहे। का बि शइ नाक़ाबिले तग़य्युर, तब्दीली, अहिड़ी शइ का बि कान्हे काइनात में, अहिड़ो मंज़र, अहिड़ो ॾेख, अहिड़ी फिनोमेना जेका तब्दील कॾहिं न थिए ऐं साॻी हालत में रहे। ॿियो त यानी सज़ाद काइनात गीर आहे, यूनिवर्सल आहे। साॻी तरह सां यूनिटी बि, इतिहाद, रिश्तो सो बि यूनिवर्सल आहे ऐं काइनात गीर आहे, सॼे समाज में आहे ऐं टाइम वाइज़ बि आहे। न रुॻो साॻिए वक़्तु मौजूदु रहंदड़ शयुनि जो पाण में रिश्तो आहे, पर उन खां वधीक शयूं जेके ज़माने में न रुॻो साॻी मकान में गॾु रहंदड़ शयूं या मुख़्तलिफ़ जाइयुनि ते रहंदड़ शयुनि जे विच में लाॻापो ऐं तज़ाद आहे, पर शयूं जेके ज़मान में बि ए विदिन टाइम, उहे बि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शयूं जेके एग्ज़िस्ट कनि थियूं, उन्हनि जे विच में लाॻापो ऐं तज़ाद बि रहे थो। तज़ाद जी नोइयत हीअं आहे, या लाॻापे ऐं रिश्ते जी नोइयत हीअ आहे त शयूं हिक ॿिए में ॻंढियल आहिनि, हिक ॿिए ते असरु विझनि थियूं,
हिक ॿिए खां मुतासिर थियनि थियूं। जॾहिं आउं शयूं थो चवां त फिनोमिना, ॾेख, मज़हर, रूप, रंग सभु अची विया उनमें, ऐं शयूं हिक ॿिए में समायल आहिनि, मुतज़ाद बि आहिनि पर हिक ॿिए में समायल बि आहिनि। इन जी यूनिवर्सलिटी आहे। मसलन लखें साल अॻे एन सभु टाइम हिंदू कुछ जबलनि ते बर्फ़ानी दौर में बर्फ़ पई, उहा उते रहिजी वई, विगड़ी कान। अॼु ताईं उन बर्फ़ मां पाण पाणी पियूं था, लेकिन उहा उन ज़माने में किन हवाउनि जे करे, किन सबब जे करे उहा उते बर्फ़ गॾु न थी आहे, कंहिं ॿिए हंधि गॾु थी आहे त सिंधु नदी न हुजे आहे। साॻी तरह सां बंगाल जो उपसमुंड खां हुन पासे हवाउनि जो चकर आहे, चौमासियूं जो हवाऊं अचनि थियूं, उहे कहिड़े रुख में अचनि थियूं, इन जो दारोमदार आहे त असां वटि हिते हैदराबाद में मींहुं हिन साल पवंदो या न पवंदो। कमु हुते बि थिए, असरु हिते बि थिए, या कमु कंहिं ज़माने में अॻे थियो उनजो रूप ऐं मज़हर वरी ॿिए दौर में थियो ऐं माण्हुनि खे ख़बर ई न पवंदी आहे। वरी हीअं थींदो आहे के ख़्याल, के माजराऊं, के फिनामिनाज़ हिकिड़े दौर में थी वियूं आहिनि, पोइ गुम थी वियूं आहिनि। हिस्ट्री ऑफ आइडियाज़, ख़्यालनि जी तारीख़ ते जेकी तव्हां नज़र विझंदो त केतिरा ख़्याल हुआ जेके बाज़ीअ में हुआ, उहे सदियूं सदियूं गुम थी विया, उहे वरी रीसरफेस थिया तमामु घणनि ज़माननि खां पोइ। मिसाल हिकिड़ो ख़्यालु हो, अशोक आज़म हिकिड़ो ख़्यालु पैदा कयो क़रीबन 3 सदियूं क़ब्ल मसीह त जंग जुर्म आहे। वरी हाणे 1945 खां पोइ सम्झो त 22 सदियूं पोइ यूनाइटेड नेशंस चार्टर में आयो त एग्रेशन इज़ अ क्राइम। अॻे त हुनखे फतह चइबो हो, शादमाना फतह के डंके बजाते हुए वो आ रहा था, पर हुन चयो ईसवी 6वीं सदी क़ब्ल मसीह चए महावीर चयो त जेको धरतीअ खे ॾुखोए थो सो पाप थो करे, पाणी, धरती, हवाऊं इहे जानदार आहिनि, इन्हनि सां जेको करे थो ज़ुल्म थो करे उहो इंसान ते ज़ुल्म थो करे, ज़िंदगी सां ज़ुल्म थो करे। उहा एनवायरमेंटल साइंस सावरी हिन 20वीं सदीअ जी पछाड़ी में आई आहे त एनवायरमेंट मुक़दस आहे, उनखे डिस्टर्ब न करे, न त सॼो बायो स्फीयर जेको सो मुतासिर थींदो। उहो तसवुरु कई 20 सदियूं गुम थी वियो। इहे तमामु घणा ख़्याल आहिनि, तमामु घणियूं शयूं आहिनि जेके गुम थियो वञनि पोइ वरी पैदा थियनि थियूं। सेकुलरिज़म जोश ख़रोश सां बाद में आई आहे, तसवुरु उनजा ॿिज, उनजा अंसर से तमामु पुराणा हुआ, घणे ज़माने में हुआ अॻे, पोइ गुम थी विया। मसलन सेकुलरिज़म मग़रब जी पैदाश सम्झो थी वञे, पर वेस्टर्न राइटर्स लिखियो आहे त जंहिं ज़माने में महाराणी एलिज़ाबेथ प्रोटेस्टेंटनि जे दौर में ईसाई पादरियुनि खे जीअरे बाहि में साड़ियो पिए, तॾहिं हिंदुस्तान जे वज़ीर आज़म अबुल फज़ल सभिनी मज़हबनि जे हिकु जहिड़ाई ऐं बराबरीअ जो ऐलान पियो कयो, ऐं उन्हनि खे मौक़ो हो त सभु माण्हू पंहिंजनि पंहिंजनि मज़हबी ख़्यालनि जो इज़हार कनि। जंहिं ज़माने में हेनरी 8 खे तलाक न थिए मिली, तंहिं ज़माने में अकबर आज़म चयो त सती लकड़ीअ जे बारे में जेको माण्हू कमु कंदो पाण पंहिंजी शाही फ़ौजूं वठी उन्हनि राजकुमारनि जे क़िलनि ते कब्ज़ो कंदो, हमिलो कंदो हो, जेके ज़बरदस्ती नियाणियुनि खे बाहि में छाड़ींदा हुआ त तुंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे तोखे साड़ियूं था। मशरक़ ऐं मग़रब जे विच में जेको अॻु ऐं पोइ जो तसवुरु आहे, असांखे जेको तसवुरु आहे उहो बेबुनियाद आहे। तमामु घणो वक़्तु अॻे मग़रब हिकिड़ो रणपटो हो, जर्मन वहशी हुआ, अंग्रेज़ चरिया हुआ। रोमन जेके राइटर्स आहिनि उन ज़माने में लिखियो आहे जॾहिं हिते तहज़ीब हुई, हुनजे दड़े जी तहज़ीब तमामु एडवांस्ड हुई। उन दौर में हिन लिखियो आहे त हीअ ब्रिटेन जा जेके माण्हू आहिनि से वहमी आहिनि, इहे चवंदा मच्छी न खाए हुई, मच्छी में जिन आहिनि। ॿियो घरनि पकनि में नथा रहनि, कचनि घरनि में रहनि था, चवंदा जिन में बददुआ थींदी। ॿियो घणो करे पाणीअ जा दॿा जेके आहिनि तंहिंमें तुरगनि पिया, इहे करण सां सवाबु थींदो। नंढड़ा नंढड़ा कबीला हुआ, जॾहिं हिते शहनशाहतूं हुयूं, चीनी शहनशाहत हुई, ॿियूं शहनशाहत,
जॾहिं इंग्लैंड में माण्हू चरिया हुआ नंढड़नि कबीलनि में फलाणो कबीलो फलाणो कबीलो फलाणो। गाल जे इलाइक़े में बि ईअं हो, रोम जेको पैदा थियो सो कबीलनि जी पैदावार, नंढड़ो कबीलो फलाणो 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 इटली में। तंहिं करे मशरक़ जे तमामु घणी वक़्त जी ग़ुलामी जे करे माण्हुनि खे इंसानी तारीख़ जे इर्तिक़ा ऐं इनकलाबनि जे बारे में हिकिड़ो तमामु अजीब ग़रीब तसवुरु आहे त मग़रब अज़ल खां रोज़ जॾहिं ॾाढो अदब हो तॾहिं खां वठी अॼु ॾींहं ताईं मग़रब वधीक दाना हो, वधीक अक़लमंद हो, वधीक रोशन ख़्याल हो, वधीक एडवांस्ड हो, ईअं न आहे। अलहक़ दवारन अरब चवंदा आहिनि, अलहक़ दवारन, हक़ गर्दिश में आहे, कॾहिं हिते कॾहिं हुते कॾहिं हुते फिरनि था चरख़ जा फेरा, कॾहिं कहिड़ा कॾहिं कहिड़ा। जंहिं ज़माने में हिते तमामु वॾा एडवांसिस हुआ, तंहिं ज़माने में जेकॾहिं उन ज़माने खे तव्हां पढ़ो तव्हांखे हैरत थींदी। पर बेसिकली मशरक़ ऐं मग़रब में तज़ाद हिकिड़ो आहे। मग़रब में यूनान हो ऐं मशरक़ में कोन हो। छो मग़रब में ही मज़ेदार ॻाल्हि आहे, दुनिया जा सभु वॾा मज़हब मशरक़ में पैदा थिया आहिनि। मज़हब मां मुंहिंजी मुराद आहे त हीअ काइनात छा आहे, हीअ समाज छा आहे, ज़िंदगी मौत छा आहे, हिन समाज खे छा सम्झिजे, उनजे बारे में असांजो रवैयो कहिड़ो हुजे, उन बारे में असीं छा था करे सघूं या छा करणु घुरिजे, कहिड़ा रवैया हुजनि। मज़हब जो उहो पासो दुआऊं खणा त हिकिड़े पासे मशरक़ जो रवैयो मज़हब जो रवैयो आहे, ॿिए पासे यूनान आहे। हालांकि उते मज़हब हो, पंहिंजे नमूने जो मज़हब हो। बेसिकली हिन दुनिया जी सम्झाणीअ जो तसवुरु आहे उहो हिकिड़ो यूनानी आहे, ॿियो गैर यूनानी ऐं मज़हबी आहे। थोरे लिखे मज़हबी रवैये जो बुनियादु इहा त हीअ काइनात जेका आहे सा माया आहे, ॾेख आहे, मज़हर आहे, आरज़ी आहे, मां झांदे जो मार्ग आहे, चंद ॾींहंनि लाइ आहे। हिन में मथो खपाइण जी ज़रूरत कान्हे, फ़ैसिलो अॻिते थींदो, इमाम महदी ईंदो, किंगडम ऑफ गॉड ईंदी। किंगडम ऑफ गॉड यहूदियुनि वारी ऐं ईसाइयुनि जी, ऐं मुस्लमाननि जो इमाम महदी ईंदो, पोइ हक़ थींदो, पोइ इंसाफ़ थींदो। हिन दुनिया में हिन वक़्तु इंसाफ़ जी उमेदु रखणु, आसूदगी जी उमेदु रखणु, चङाई जी उमेदु रखणु इहा फज़ूल आहे। इन लाइ मथो ई न खाओ, जेकी कुझु करिणो आहे आईंदे जे सफ़र लाइ करियो। सूफ़ियुनि जी ॿोलीअ में छोकिरी आहे तुंहिंजा सावरा हुन पासे वेठा आहिनि ग़ैब में, हिते पंहिंजो ॾाज गॾु करे वठि, ॾुख सही वठि, कुर्बानियूं करे वठि, तयारु थी वठि त ईंदे सावरनि में तोखे कमु अचे। शादी थींदी जॾहिं क़यामत ईंदी, पोइ शादी थींदी, पोइ सावरनि में हुन नियाणीअ खे मज़ा ईंदा, सुठा बिस्त में वेंदी। जेके बेसिक कंसेप्शन, हीअ दुनिया जेका असां मंझांदे जो मार्ग आहे, आरज़ी आहे। ऐं यूनानी चवनि था, जंहिंखे पाण यूनान चऊं था, क्लासिकल यूनान, जंहिं बेसिक जेका माना था वठूं, हीअ दुनिया रहण जहिड़ी आहे, हीअ दुनिया बहितर बनाइणु खपे, हिन दुनिया में हक़ मिलणु खपनि, हिन दुनिया में माण्हू खे आज़ादी मिलणु खपे, हिन दुनिया में हुकूमतूं माण्हुनि जे मर्ज़ थियणु खपनि। हिन दुनिया ते हुकूमत उहे कानून न कनि जेके कंहिं ॿिए मग़रब में ग़ैब मां आया आहिनि, पर उहे माण्हुनि जा पंहिंजा ठाहियल कानून हुजनि। माण्हू पंहिंजे ठाहियल कानून मुताबिक़ हलनि ऐं उन्हनि ते हुकूमत पंहिंजे कानूननि सां ठहे। हिननि जा कानून मिसाली न हुआ अॼु असांजे ख़्याल में। उन ज़माने में औरत जी पसमानदा हालत हुई, ग़ुलामी बि हुई, तमामु घणियूं जेके अॼु बुरायूं हुयूं उन खां पोइ जूं उहे हुयूं, पर उन्हनि जे बारे में रवैयो ऐं रुख़ इहो हो त इहे शयूं तब्दील करे सघनि थियूं ऐं हिन समाज खे हक़ु आहे त ग़ुलामी ख़तमु करे छॾे, हक़ु आहे त जेके कानूननि सां तब्दील करे छॾनि। हीउ अजीब ग़रीब अनलब बेबा निरालो समाज हो जंहिंजे मार्क्स चयो त असीं एक्सप्लेन नथा करे सघूं त यूनान पैदा किथां थियो। का बि जनरल एक्सप्लेनेशन न आहे त हे परियां माण्हू फिनिशियंस अलाए केरु किथां आया हुआ, जबल में रहिया पियो, को ख़ासि ज़रख़ीज़ इलाही बि कोन हो, की सुठियूं दरियूं कोन हुयूं। हे माण्हू अजीब ग़रीब हुआ। पोइ वरी हिननि सोचियो आहे त भला अहिड़ो यूनान वरी ॿियो ईंदो, चई त न अहिड़ो यूनान ॿियो न ईंदो। चई छाजे करे? चई यूनान जेको आहे सो इंसान ज़ात जे ॿालपण जे मासूमियत जो दौरु आहे, जो पैदावार आहे। उन ज़माने में इंसान ज़ात मासूम हुई, ॿालपण में हुई।
अहिड़े दौर में हुई जंहिंमें उहे इहे कम ज़बरदस्ती करे माण्हुनि जा एॾा वॾा इंट्रस्ट वेस्टेड इंट्रस्ट न हुआ, ख़ासि करे इन्हनि इलाइक़नि में, तंहिं करे माण्हू वधीक अक़ली तरह कमु करे सघो था। हक़ीक़त में ग़ैब जे बारे में जेके तसवुर आहिनि तिन खां सभ मां वेल रीज़न जेको आहे सो बि यूनान जो पैदा कयल आहे। यानी नेगेटिव जेका अदर साइड आहे त सॼे कम जो मदार ग़ैब ते आहे। उनजी जेका थ्योराइज़ेशन कई आहे पंहिंजे अफ़लातून, उहा आइडियल ईसाइन बि सम्झी त ग़ैब जी जहिड़ी तशरीह अफ़लातून कई आहे उहा ॿिए कंहिं कान कई आहे। छा यूनानी वॾा आलिम माण्हू हुआ, त वरी आलमाना अंदाज़ सां हुन हुनजी थियोराइज़ेशन कई आहे। सेक्युलरिज़म यूनान जे इन फ़लसफ़े जे बुनियाद ते आहे पैदा थी आहे त हीउ जहान रहण जे लाइक़ु आहे, असुल जहान हीअ आहे, इमाम महदी आयो त हर्ज कोन्हे, किंगडम ऑफ गॉड आई त एतराज़ कोन्हे, रोज़ा ऐं नमाज़ूं ई पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पचे पीढ़ीअ खे, उहो फ़हम हिन दुनिया खे अॾणु, हिन खे बहितर बनाइणु, हिन खे सुधारणु, हिन में सुठी ज़िंदगी गुज़ारणु, हीअ ज़िंदगी इज़ वर्थ लिविंग। उन जो उहो पढ़ाॾो आहे। हिन जो अॼोके दौर जी शाइरी तरक़ी पसंद शाइरी आहे त ये आब खाक बाद का जहाँ बहुत हसीन है, अगर कोई बहस है तो बस यही ज़मीन है, दमकते आरज़ों का रंग काकलों की छाँव में, महकते आंचलों का रक्स रेशमी हवाओं में, लचकती कामतों की थरथराहटें फ़ज़ाओं में, ये आब खाक बाद का जहाँ बहुत हसीन है, अगर कोई बहस है तो बस यही ज़मीन है। यूनान जा जेके इहे ख़्याल हुआ, हीअ दुनिया अहम आहे। इन्हनि खे ईसाई उन जो हिकिड़ो पासो ख़ासि करे अफ़लातून खे पंहिंजो करे ऐं उन जे बुनियाद ते पंहिंजे मज़हब खे मुस्तहकम कयूं। अफ़लातून जूं अहिड़ियूं तशरीहूं कयूं जो अफ़लातून ईसाई बणिजी वियो हिननि जे किताबनि में। ऐं वया फर्स्ट क्लास असाइज़ी ऐं ॿिया जेके आलिम हुआ उन दौर जा, सूफ़ी जेके हुआ अथनि ख़ासि करे हिन मां वरितो। हाणे टे व्यूज़ आहिनि मज़हब जे बारे में। हिकिड़ो त जो क्लासिकल आहे, मथां ग़ैब मां शयूं आयूं आहिनि। ॿियो आहे अल्टरनेटिव रिलीजन, तसव्वुफ़। ईसाईं जो तसव्वुफ़ जो हिकिड़ो कलेमा क़िस्म जो उनजो नालो आहे, वॾो तफ़सीली आहे। हिंदू तसव्वुफ़ आहे पंहिंजी हीअ माई मीरा बाई, सूरदास, कबीर, इन्हनि जो, ऐं पहिरियों नंबर शंकर आचार्य सां शुरू थियो वैदल वजूद वारो भक्ति मार्ग, भक्तीअ ज़रिए, प्यार ज़रिए, मोहबत ज़रिए ख़ुदा सां, भॻवान सां सिधो रिश्तो क़ाइमु करणु। किताबनि में लिखियल ॻाल्हियुनि ऐं उन्हनि जी सख़्ती, उन्हनि जी इंटरप्रिटेशन, उन्हनि जे माननि में तज़ाद, उन्हनि जे हिकिड़े जहिड़ा झगड़ा, तंहिं करे हीउ अल्टरनेटिव रिलीजन आहे जंहिंमें सूफ़ियनि पंहिंजो सिधो ख़ुदा सां रिश्तो ॾेखारियो। चयो त बाबा असां अलाह साईं सां सिधो असांजो तलक आहे। ऐं हे जेके आहिनि पंडित मुला, इहे घणो ग़ुरूर था कनि। अजाया असांखे ख़बर आहे हू छा थो चए, यानी असांखे पंहिंजी बि हिकिड़ी अणसिधी हिकिड़ी वही लाहे थी। टियों आहे मॉडर्न रिलीजन जी इंटरप्रिटेंट ऐं ॿिया माण्हू आहिनि त उहे चवनि था हीउ जो किताबनि वारो मज़हब न आहे, पर हिकिड़ो अहिड़ो मज़हब आहे जंहिंमें ख़ुदा ज़रूरु आहे, न को इस्लाम, न को दीन, न को ॿियो, पर ख़ुदा खां सवाइ हिन जहान जी का तशरीह नथी करे सघिजे। तंहिं करे बहरहाल डिटर्मिनिज़म आहे, शयूं आहिनि, नाला ॿिया आहिनि, पर एसेंशियली रिलीजन नाले शइ आहे। सेक्युलरिज़म ईअं नथी चवे त मज़हब आहे या कोन्हे, उनजो उन सां तलक न आहे। सेक्युलरिज़म फ़क़ति चए थी त सभु किताबनि में लिखियल जेके कानून चया वञनि था उन्हनि जे ज़रिए ही सॼी दुनिया हले ऐं हर को माण्हू मज़हब
पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में त हले, पर जेकॾहिं पंहिंजे उन दीन वारनि जी ॿिए इलाइक़े जे मथां कब्ज़ो थिए त उहो वरी उन्हनि ते मरे। जेको ॾाढो थिए सो वरी पंहिंजे दीन पंहिंजे किताब जा कानून ॿियनि ते मरे। सेकुलरिज़म उनजी मुखालिफ़ आहे। सेकुलरिज़म हुकूमत ते मज़हब जे ग़ुलबे जे ख़िलाफ़। सेकुलरिज़म हुकूमत खे मज़हबनि जी तरवीज ऐं तशरीह ऐं वाधारे ऐं उन्हनि जी ग़ुलबे ऐं दुनिया में अक्सरियत ऐं दुनिया ते हुकूमत क़ाइमु करण जे तसवुर जे मुखालिफ़ आहे। सेकुलरिज़म पीसफुल कोएग्ज़िस्टेंस जो नालो आहे। सेकुलरिज़म लादीनियत न आहे, दीन खां इनकार न आहे, न को दीन जो इस्बात आहे। सेकुलरिज़म ईअं बि कोन थी चए त दीन मज़हब आहिनि, ईअं बि कोन थी चए त मज़हब कोन्हनि। हीअ चए थो त इन ॻाल्हि सां असांजो वास्तो न आहे। असांखे फ़क़ति इहा त दीन ऐं मज़हब जे नाले में इंसान जा जेके इंसान जी हैसियत में हक़ ऐं इज़तूं ऐं इज़ाइनूं उन्हनि खे चैलेंज, उन्हनि खे कंहिं क़िस्म में मुतासिर न करणु खपे। सेकुलरिज़म जूं पाड़ूं यूनानी फ़लसफ़े में जेके आहिनि उहे कुस्तंतुनिया ते जॾहिं मोहम्मद फातह जे ज़माने में कब्ज़ो थी वियो, उनखां तमामु घणो अॻे ईसाई दौर में ई उन्हनि खे कढी छॾियो। तव्हांखे काफ़र आहियो, यूनानी कढी छॾियो। उहे ईरान में आया। ईरान में जमशेद या को ॿियो बादशाह, मूंखे नालो हींअर विसरी वियो आहे। ईरानी हमेशह आज़ादु ख़्यालु रहिया आहिनि मज़हबनि जे मामले में। दुनिया में हिकिड़ो मुल्क आहे, हिकिड़ी शहनशाह आहे जंहिंमें माण्हुनि में मज़हबी जबर न आहे, न हो उन्हनि ॾींहंनि में। उन्हनि खे दारुल हिकमत ठाहे ॾिनो त हिते तर्जुमा करियो पंहिंजे ख़्यालनि जा। यूनानी इल्मु दड़िजी वियो हुयो, किताब फाड़े छॾियो, साड़े छॾियो, गुम करे छॾियो। चवनि था त हज़रत उमर वञी जेका सिकंदर जी लाइब्रेरी उहा साड़े छॾी, हज़ारे किताब उहा साड़े छॾियूं। ऐं हू ईअं चवनि था त चऊं त जेकॾहिं हीअ किताब क़ुरान सां मुताबिक़त रखनि था त पोइ हिननि जी ज़रूरत कान्हे, पर जे नथा रखनि त पोइ त कुफर हिननि खे साड़े छॾियो। या रवायत सही आहे या न, इन ते आउं कमेंट नथो करियां, मूंखे ख़बर न आहे, मुंहिंजी रिसर्च न आहे, पर इहो रवायत आम वर्ल्ड हिस्ट्री में आहे। कीअं हुननि बि साड़े छॾिया। पोइ इहे माण्हू हिते आया, पर इन विच में जल्दी अरबनि जो हिते कब्ज़ो थी वियो ईरान ते। इहे जेके दरवेश हुआ, फ़लसफ़ी, यूनानी साइंसदान, इल्म जा माहिर, पंहिंजा किताबनि जा वरी टबड़ खणी इन्हनि जी मादर थी विया। ऐं काफ़ी अरसे खां पोइ जॾहिं उमवी दौरु ख़तमु थियो ऐं अब्बासी दौरु शुरू थियो ऐं पहिरियों मरी वियो, उनखां पोइ ॿियो जेको मंसूर हलाज हो, मंसूर ख़लीफ़ो मंसूर हारून रशीद जो पीउ, हूअं त बख़ील हो ऐं फदई हो ऐं वॾो उस्ताद माण्हू हो, पर हिन ॻाल्हि में हुन चऊं कयो जो साॻियो दारुल हिकमत हिननि खे ठाहे ॾिनी। विच में हादी ऐं उनजो पुटु हारून रशीद, इहे ॿ वीचार लॻे विया। तंहिंखां पोइ मामून रशीद आयो, जंहिंजी माउ बानी हुई, उहो उनजो वॾो पहिरो थियो, पैरोकार हो। इल्म अक़ल जी वॾी हिकिड़ी बाज़ार गरम थी वई, किताब तर्जुमा थिया। के किताब सही माण्हुनि जा लिखियल हुआ, हिकिड़नि जा हुननि वरी ॿिया करे छॾिया। न्यू प्लेटोनिज़म आंदऊं, इहे ग़लतियूं थियूं। उहे किताब थिया, नवां फ़लसफ़ी पैदा थिया। पहिरियों फ़लसफ़ी यूनान जी पहिरीं पैदावार अरब दुनिया में अलकिंदी हो। ऐं अलकिंदी उन्हनि फ़लसफ़ियुनि जो ख़्यालु हो त फ़लसफ़ी उहो आहे जो ग़रीब हुजे। फ़लसफ़ी और दौलत फ़लसफ़ो पाण में न ठहनि। उनखां पोइ हिकिड़ो ज़बरदस्त बहिरान आयो, 150 साल खनि ताईं मुस्लमान दुनिया में हिकिड़ा सिज ऐं चंड माण्हू पैदा थिया। जंहिं वक़्तु यूरोप में ऊंधा हो, जंहिं लाइ कंहिं ईरानी मुसनफ़ लिखियो आहे त अरब्स kept the light of learning burning during the darkest centuries of Europe. ऊंधा दौर यूरोप जो ऊंधा डार्क सेंचुरीज़ हुयूं, डार्क पीरियड ऑफ यूरोपियन हिस्ट्री। उन में हे माण्हू रोशनी जा सिज ऐं चंड हुआ। अबू अली सीना, ज़करिया राज़ी, अलकिंदी, इब्न हैसम, इब्न रुश्द, हे माण्हू। ईअं न हो त अलबेरूनी साइंस लॾे हिते आई। अलबेरूनी महमूद गज़नवी सां हिते आयो, सोमनाथ में आयो, मंदरनि में वेठो हो, हिते हिंदुस्तान जे तारीख़ लिखी अथसि। उन दौर जी माण्हुनि खे ख़बर ई न आहे। माण्हुनि खे ॿ ख़बरूं न आहिनि त
त हिकिड़ो यूनान जो सिज जॾहिं हिते चमकियो त माण्हू कहिड़े क़िस्म जा हुआ, जिन जो नेमल बदल पैदा, किन जो नेमल बदल पैदा थियो ई कोन। मसलन उमर ख़याम दुनिया में ॿियो किथे बि कोन्हे, हाफ़िज़ ॿियो किथे बि कोन्हे, जंहिंमें शीरीनी बि हुजे पर इहो हुजे ला अदरियत जंहिंखे अरबी में चइबो आहे, मूंखे ख़बर न आहे, आई डोंट नो, इहा बड़ी ज़रूरत खपे, तो ख़बर न आहे त पोइ तूं काफ़िर आहीं, ला अदरियत। उमर ख़याम पंहिंजो फिज़जराल्ड तर्जुमो कयो आहे, जाइंट ऑफ अ मैन, जाइंट ऑफ फिलोसोफर, जंहिं चयो आहे घर बर फलकम दस्त बुधे चूं यज़दां। हाणे हे माण्हू आहे जिन उबतड़ तनी सां सूफ़ियनि ऐं ख़ासि करे शाइर सूफ़ियनि अणसिधी तरह सां सेक्युलरिज़म जी ॻाल्हि कई। बनी आदम आज़ाए जकदीगर सादी, इहो कंसेप्ट यूरोप में हुन में कोन सवाइ रोम जी। आदम जो औलाद हिक ॿिए जा उज़वा आहिनि, इंसान ज़ात हिकिड़ो जिस्म आहे। हिंदू, मुस्लमान, काफ़र, ईसाई, गवर, रद्दी, किना, मलीच, जॾहिं मलीचनि जो दौर हो, हे शूदर आहिनि, हे फलाणा आहिनि, हे फलाणा आहिनि, बनी आदम आज़ा यकदीगर। पर जेको उमर ख़याम जहिड़ा माण्हू हुआ, शयूं डेवलप थियनि थियूं, उन हिकिड़ी शइ डेवलप करे छॾी त पुराणनि जेके सदियुनि जा मज़हबी वीचार गऊ माताऊं हुयूं, तिन खे हिननि टचेबल करे छॾियो, अनटचेबल ग़ैब काताऊं वांगुरु तसवर हुआ। अला साईं जे ॻुझ में हथ न अचे, सुवाल पुछणो न आहे। यूनान जो फ़लसफ़ो हो त जंहिं शइ जे बारे में सुवाल न पुछी सघिजे उन शइ जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न थियो। क्वेश्चन एवरीथिंग अंडर द सन। हिन काइनात में जेका बि शइ आहे सुवाल पुछो, ऐं जेको चओ त मूंखां सुवाल न पुछो उनखे रिजेक्ट करे छॾियो, ग़लति। एनीबडी हू रिफ्यूज़िस टू बी क्वेश्चन्ड शुड बी रिफ्यूज़्ड हियरिंग, शट अप, डोंट टॉक। इहो जेको जुर्म हो त हिननि शक जी ॻाल्हि पैदा कई। पहिरियों स्टेज हो हिकिड़ो माण्हू चयो त फलाणो आहियां, फलाणो आहियां, फलाणो मूं में फलाणो ख़बर न आहे, अफ़ाल ॿिया आहिनि, लॻे रहियो माण्हू कोन थो, ईअं कोन थो अफर्मेटिव चवे त को कोन्हे अहिड़ी माण्हू। एतिरी ज़रूरत कान हुई, एतिरी एविडेंस कान हुई, इंसान ज़ात तरक़ी न कई। सम्झणु खपे पहिरीं ॻाल्हि त इंसान ज़ात अञा इंतिहाई ॿालपण जे दौर में आहे। हिते लखें साल की ये धरती हुई, हिन धरती जी उमिरि 400 करोड़ साल खनि आहे। इन में माण्हू त ज़िंदा जायूं शयूं मूंखे एग्ज़ैक्ट यादि न आहे, पर 1 ॾेढ साल या 2 लख साल थिया हूंदा जो ज़िंदगी जे जानवर वानवर पैदा थिया आहिनि। माण्हू खे त 1 लख साल बि कोन थिया आहिनि। 400 करोड़ आहे, हिन सिज जी उमिरि तक़रीबन 500 करोड़ साल आहे। हाणे इन दौर में छा थींदो, ऐं सिज 100 करोड़ सिजनि मञा हिकिड़ो आहे। सिज माना तारो, पंहिंजे पाड़े में हिनखे पाण चऊं था सिज, पर हीउ तमामु जूनियर क़िस्म जो तारो आहे, सितारो आहे। सितारा हिन खां ॿिया वॾा आहिनि। हीउ नंढिड़ो ग़रीबड़ो तारो आहे ऐं काइनात जे महवर में बि कोन्हे। असां वटि ऐं काइनातूं घणियूं आहिनि, पर जेके असां वटि भूंगी आहे काइनात वारी, इन जे बि कुंड में नंढिड़ो हिकिड़ो वेठो आहे, ॾीओ पियो ॿरे, पाण हिनखे सिज करे वॾो परवान करे पेश था करियूं। हीअ ग़रीब आहे। हीअ इन्हनि जेके मशहूरु तारा आहिनि उन मज़ा तारनि जा झुरमट जेके आहिनि कहकशां, उन मज़ा हीउ न आहे असां वारो। हीअ ग़रीब पार्टी आहे। हाणे इहे जा काइनात तमामु तेज़ी सां पकिड़े पई ऐं तमामु घणा मर्कज़ आहिनि सितारा जेके इंसान जे रहण जे क़ाबिल आहिनि। मालूमात पई कई वञे त कहिड़नि सितारनि ते इंसानी जानदार आहे। मसइलो तव्हां मरीख़ जो ताज़ो फ़ोटो ॾिठो आहे, उन ते हिकिड़ी बाई वेठी आहे। ईंदड़ 50-100 सालनि में तमामु हैरत अंगेज़ इंकशाफ थियण वारा आहिनि। छाकाणि हिकिड़ा प्रोजेक्टनि से हलनि पिया, हिकिड़ा त कंप्लीट थी विया आहिनि। त केतिरियूं अहिड़ा ग्रह आहिनि
सितारनि जा, जंहिंजी आबहवा ऐं मौसम क़रीब क़रीब इंसान जे लाइ ज़रूरी मौसम जे बराबरि आहे। उते कहिड़ा जानदार रहनि था उहा ॻाल्हि हले पई। त पाण जो हिन कुल काइनात खे हिते इल्मु जेको अॼु ॾींहं ताईं अवेलेबल आहे तंहिंजे आधार ते जजमेंट्स ॾींदासीं त उहे ॿई तरह ग़लति आहिनि। उनजे बुरान ते चवनि त रैब में फलाणो थियो को हीअं थियो, उहो ग़लति आहे। ऐं को माण्हू पुछे भला तूं थो चईं त हीअं न आहे त पोइ हिन जो एक्सप्लेनेशन ॾे। ईमानदारी जी तक चवां त भाई मूंखे त ख़बर कान्हे। मिसाल को माण्हू चए थो मानसेरा ॾिठो आहे त मूं त वाकई कोन ॾिठो। मानसेरा में हाथी रहंदा आहिनि, ॿिली, इहो त कूड़ आहे। तूं वियो ई उते चए नाम हुजां वियो कोन्हे, पोइ वरी हाथी या दिलि सां बि लॻी न पर ॾिसां आउं चवां हाथी रहंदा आहिनि हिते, तोखे ख़बर आहे हीउ फलाणे देवता ठाहियो आहे, इहो कीअं ठहंदो, इहा ॻाल्हि गॾी न तूं हुते वञे न पोइ बसि। हीउ माण्हू तोखे ख़बर आहे कहिड़ी बस में चढ़ियो, मूंखे ख़बर न आहे। हीउ माण्हू आयो कीअं, मूंखे ख़बर न आहे। एतिरो तकिड़ो कीअं, मूंखे ख़बर न आहे। आउं त ॿुधायां छा, हिकिड़ी सिरण हुई हुन ते चढ़ी आयो। यानी जेकॾहिं तव्हांखे का पकी पुख़्ती साइंसी एक्सप्लेनेशन कंहिं फिनामिना जी न आहे त पोइ जेका बि रेड्यूलस क्लस खणी अचनि चोपड़ीअ कंहिं ते लिखी उहा तव्हांखे ज़रूरु क़बूल करणी आहे। तोखे त ख़बर कान्हे, तूं त कोन हुए न या आउं कोन हुयुसि, पर तूं हज़रत आदम सां गॾु हुए जो न बीबी हवा निकिती इस्तेमालु थियण तूं गॾु हुए, आउं कोन त लिखियो पियो आहे। इहे जेके फिनामिनाज़ हुयूं असांखे वरसे में मिलियूं हुयूं, उनखे क्वेश्चन करण लाइ एतिरी एविडेंस तंहिं करे इंसान ज़ात न दाख़िली अञा अखियूं कोन खोलियूं आहिनि, सभई करे वेठा। हेसि ताईं जेके निक्षाप कया आहिनि, एक्सप्लेनेशन हेॾी वॾी काइनात जा कया आहिनि जेके एक्सपेंडिंग वर्ल्ड्स आहिनि। हिकिड़ी फिनोमेना खे इंसान ज़ात अञा पूरी तरह नथी सम्झे। उहे हीअं ते कहकशाउनि से सभु हिकु ॿिए खां परियूं थींदियूं पखिड़ंदियूं वञनि। जो सॼी काइनात आहिनि असां वारी काइनात, असांजी यूनिवर्सिटियूं ॿियूं बि आहिनि। हीअ आहे हिन जूं सभु शयूं तेज़ीअ सां ईअं पखिड़ंदियूं वञनि ऐं बर्क़ रफ़्तारी सां सॼी जी तेज़ी सां वधनि पियूं। इहे केतिरनि इलाइक़नि में पखिड़बियूं, केतिरा सितारा नवां ठहनि ऐं सितारा ठहनि पिया, समुंड ठहनि पिया। ऐं धरती जे हेठां जेके प्लेट्स आहिनि उन्हनि जी मूवमेंट अञा बंदि न थी आहे। ही एवोल्यूशन बाक़ाइदे जोग्राफिकल इनसाइड द अर्थ, ओवर द अर्थ, बायोस्फीयर में ऐं काइनात में एक्सपेंडिंग यूनिवर्सिस, उन्हनि जो कंसेप्ट जेसि ताईं असां न आयो आहे। हीअं ॾाढो सुठो मिलियो किताब मिलियो आहे द हिस्ट्री ऑफ यूनिवर्स। सिंधी माण्हुनि खे अल्टीमेट इल्मु पढ़णु खपनि। यहूदिया जी रूए ज़मीन जा मातूब तरीन, मज़लूम तरीन, ज़लील तरीन जेके माण्हू हुआ तन मंझां आहे अॼु दुनिया जा सभ खां वधीक ताक़तवर माण्हू इहे आहिनि। अमेरिका ते हुकूमत था कनि, थोरा आहिनि। लतीफ़ साईं चयो आहे हू त ख़राबु सेंस में आहिनि, छो त बदमाशियूं करे वेठा आहिनि। पर जेके माण्हू कॾहिं कॾहिं इनकलाब ईअं थींदो आहे त जेके तमामु पोइ ते हूंदा आहिनि तहत सरा में माण्हू, तिन खे जेकॾहिं शऊर अची वञे, सम्झ अची वञे ऐं टूल्स अची वञनि, कल्चरल टूल्स हथ में अची वञनि या कनि, त उहे आसमान जे बुलंदियुनि ते पहुची सघनि था। यानी अॻे माण्हू चवंदो माण्हू पाण खे सुधारे सघे थो, अब ग़रीब माण्हू शाहूकार थी सघे थो। अॼु जे दौर में हीअ चए थो त ग़रीब ऐं बेकार ऐं यूज़लेस बनायल क़ौमूं वधी आसमान जे तारनि पई छॾनि। द कंसेप्ट शुड अप्लाई टू द होल नेशन्स एंड सोसाइटीज़ एंड इवन सिविलाइजेशन्स। जेको यूरोप वारी सिविलाइजेशन हुई त एशिया खे आसमान ते पहुचाए छॾियो। फिरदौसी जहिड़ा माण्हू हुआ, मुक़ाबिलो न हो, बोली सीना मुक़ाबिलो न हो, वेस्टवट जवाबु न आहे। हिन जा किताब पढ़िबो आहे। तंहिं करे लतीफ़ साईं चयो आहे त अधर निधर ससु जे बारे में चई आहे। अधर निधर अभरी गमन गमाटी सा कीअं वेहे वेसरी जा घाई घमाटी पेई पेश पुनूअ जे उसन में आटी या लुक न लूसाटी सा सेई चढ़ंदी ससुई। जेके क़ौमूं ऐं माण्हू ऐं फिनामिनाऊं ऐं तहज़ीबूं लुकनि जूं लूसाटियूं थियनि थियूं, उहे जेकॾहिं गमन में घमाट जी पंहिंजे शऊर जी कुवत सां अॻिते वञनि था त पोइ सही ते वञनि था। तारीख़ जे इहा फिनामिना हलंदड़ आहे। तंहिं करे हिते पहुतो हाणे माण्हू इन दौर में अची पहुता जिते माण्हू शक करण जी ज़रूरत कई। फैज़ चयो आहे ख़ुदा असांखे शक करण ऐं क्वेश्चन करण जी ताक़त ॾे।
शक करण जी मंज़िल सदियुनि खां पोइ पहुती। केरु चयो शक तो शक आहे तो बंदि। तंहिं करे तसव्वुफ़ ऐं शाइरी फ़न आहे। मूं कंहिं ज़माने में किताब में लिखियो हो त फ़नकार हिकिड़ो 9 खां 34 ताईं ज़िरह में ॿुॾल सिपाही आहे जो पहिरियों सफ़र में ज़ुल्म ऐं कूड़ जे ख़िलाफ़ विड़े थो, पर हुनखे ज़िरह पई आहे। छो तो अहिड़ी ॻाल्हि थो करे जंहिंखे पकिड़े नथो सघिजे। मलूं या पंडित या ॿामण वजा आराम मूं त कुझु कोन चयो। मसलन लतीफ़ चए थो त हीअ जेके मौलाना पंडित वेठा आहिनि इहे कुझु बि हासिलु कोन थो, बिस्त कोन मिलंदा आहिनि, रुॻो पिया कनि माण्हू दिलाए पिया कनि। हे जेके निभागा पार्टी वेठा आहिनि जेके ख़बर ई कान्हे का ख़बर न कलमे जी ख़बर न दीन जी दुनिया, अलाह साईं इन जे पासे आहे हिन जे पासे कोन्हे। ऐं हीअ शरीयतूं ऐं किताब इहे आहिनि ठीकु आहे, कुझु कोन्हे। ज़रह त तलस न त ठगे फांसी ॾेई छॾियुसि। सामी खामी पिरीअ लाइ कुसी थिया कबाब, न को ॾिसनि ॾोह खे न को कनि सवाब। ॾोह कोन था ॾिसनि, इहे हिन जा आइडियल्स आहिनि लतीफ़ जा। न को ॾिसनि नज़र खणी कोन था कनि, न को ॾिसनि ॾोह खे न को कनि सवाब। सवाब जी माना कान त असांजे मोरालिटी में जेके शयूं ख़राब ऐं सचियूं आहिनि, पर जेके हुन लिखी शयूं आहिनि बुज़ुर्गाने दीन, हीअं कबो त हीअं थींदो, हीअं थींदो, हीअं थींदो। ओ तीन अरते गाॾूं मंझां अखियुनि आब, संदो ज़ात जवाब। तूं कहिड़ो पुछे तिन खे त तूं हिंदू आहीं मुस्लमान आहीं शूद्र आहीं फलाणो चरियो आहीं छा? इहे सुवाल पुछबा ई न आहिनि। मतिलबु त हिंदू मुस्लमान जो संधो रखणु ई ऐब आहे, गुनाह आहे। लतीफ़ चयो छॾ चुप कर, कुझु करणु कोन्हे। हिते पाण सभु था चयूं अल्हम्दुलिल्लाह, या उहो हिंदू सॼी शू 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 पिया कनि। हे बाबा हिन में कुफ़र रखणु सुवाल पुछणु इलीगल आहे, टोल आस्ते। जेकी पाण जहिड़ा जेके बेख़बर ऐं चरिया माण्हू तिन खे उसरे थो ॾंड। ऐं हू जेके वॾा आहिनि ख़ाक शफ़ा हाणे उहो हलनि था, ज़मज़म मां पाणी पीअनि था, उन जे पारे चए थो किरत वारा आहिनि, क़ाबिल आहिनि, कारीगर आहिनि, होशियार आहिनि, फर्स्ट क्लास माण्हू आहिनि। पर चए थो हिते किरत वारा केतिरा, हिते किरत वारा केतिरा? किरत कबो को किरत वारा कारीगर नमाज़ी हज ज़कातूं ॿियूं सॼो ॾींहुं शू शू शू। हिते किरत वारा केतिरा? किरत कबो को जेके बंदो कमु करे से मिड़े ई ॾोह। तूं पारस ऐं लोह सञे त सोन थिया। सभई सुहागणियूं चए हे जेके बुज़ुर्ग दीन वारा आहिनि, अर्थ आहिनि, ऋषि मुनि आहिनि, से उन औरत वांगुरु आहिनि जेका सुहागणा, जंहिंजो अलाह महबूब आहे ऐं उहे उन जूं प्यारियूं महबूबाऊं आहिनि। चई हे जेके आहिनि से सुहागणियूं, सभई सुहागणियूं, सभिनी मोह जड़ा, सभिनी जो मोह उन इश्क़ इलाही जे करे मोह में जड़ा आहे, ॼण त उन्हनि जे मथां हीरा ऐं जवाहर मढ़िया पिया आहिनि। सभई सुहागणियूं, सभिनी मोह जड़ा, सभु कंहिं भायो पाण खे त ईंदो मूं ॻर राह। राह जा धंधा कहिड़ा आहिनि? पेठो तिन दरा जे पसी पाण लॼाई। छो तो ॻाल्हियूं आयूं सभु सचियूं आहिनि। अमी मोह ते जड़ा आहे, अमी बिस्त में वेहण वारा आहे, पर हिन राज ते एतबार कोन्हे न त हू उन अवां जे इन्हनि ॻाल्हि में अचे थो नथो अचे, उहो वञी कंहिं रद्दी माईअ वटि वञी वेही रहे त हुनखे छा कबो? जेकी ॾॾनि ॾे ॾॾ चरिया तिनखे जेके इनाम थो ॾे, हू जेको यार आहे जेकी ॾॾनि ॾे ॿुझाई ॿुझ में। अलाह साईं त ला अप्लाई कोन थो करे न। क्रिमिनल प्रोसीजर कोड PPC 300 to 379 सभई कलम मर्जी मालिक छा इज़ गॉड सब्जेक्ट टू हिज ओन लॉस। अलाह साईं हिते संदसि लॉ ठाहियल तुंहिंजो पाबंद आहे छा? हे वॾो लीगल सुवाल आहे, कॉन्स्टिट्यूशनल सुवाल। पार्लियामेंट पंहिंजे लाल बाबति सां वधियल आहे, अलाह साईं वधियल आहे छा? का बि शइ अलाह खे रिस्ट्रिक्शन इंक्लूडिंग द ऑर्डिनेंसेस पास्ड बाय हिम, संदसि लॉज जो पाबंद आहे छा? सो हू बेपरवाह बादशाह आहे, माइकुल आहे। ऐं जेकी ॾॾनि ॾे ॿुझाई ॿुझ में, सोजे सुणनि कननि सी, हे किरत वारा के किरत वारा आबिद ज़ाहिद ऋषि मुनि त साज़ समूरा से मुसला तस्बीहूं ॾींहूं उतन जे तिलक
पथू कन पलक में उछाची ना मिले कुछ कोन मुसीबत है जट लगा दी टाइम भजन क्या करता है जो लगा पड़ा है। हाँ तो लगा सेकुलरिज्म इन इर्तिका जो हिस्सो आहे। न त माण्हू चवंदा सभु मज़हबनि वारा गॾनि छा, मज़हबी कानून खे न कबो। छड़ी त लिखियो पियो आहे हीउ अध्याय फलाणो, हीउ फलाणो, हीउ वेद फलाणो, हीउ मुस्त फलाणो, चढ़ायो छा बाहि में साड़ियो। ईअं तारीख़ वरनि वकरनि में घिरंदी फिरंदी न ज़रड़ो करे अॻिते वधी आहे। सभई माण्हू बराबरि आहिनि। इहो तसवर सेक्युलर जी बुनियादी इहो आहे। मज़हब नाले जेके बि शयूं आहिनि या न आहिनि तंहिंसां वास्तो न आहे, सभु माण्हू इंसान बराबरि आहिनि। हिन में पहिरियों जेको थियो आहे सो शक आहे ऐं पोइ शाइराना गुस्ताखी आहे। बाबा शाइर चरिया आहिनि अलाह जा यार आहिनि, अलाह जा यार इहे नाज़ न खड़ा कंदा, अलाह ते था नाज़ कनि, हिन खे माफ़ आहे चरिया आहिनि शाइर। इहा चड़पक कमाई मजज़ूबियत असांखे ख़बर कान्हे। चरियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, हिन खे छॾियो बाबा शाइरनि जूं ॻाल्हियूं आहिनि। उमर ख़याम तो चए घर बर फलकम दस्त बुदे चूं जज़दा बर्दाश्त में मनी जहां राज मया फलक राज मया बस नौ फलक दिगर चुना सास्त में काज़ाद पगामी दिल रसीदी आसां। जेकॾहिं हीअ जो अलाह जे के पावर आहिनि हिन काइनात जा, जेका अलाह काइनात ठाही आहे, अथीज़म पोइ आई काइनात जेका हीअ ठही पई आहे, इन ते जेके अलाह साईं जा पावर आहिनि, इहे मूं उमर ख़याम खे तंबू ठाहींदड़ उमर खे जे पावर इहे हुजनि काइनात जे मथां, त हिन काइनात खे खणी हीअं जो करियांसि त फुश फुश ज़रा ज़रा थी पवे, विज़ नओ फलक दिगर चुना साख़्त में, ऐं नए सिरे हिकिड़ो अहिड़ो जहान बनाया हा जंहिंमें हिकिड़ी ॻाल्हि फ़क़ति हुजे आहे त जेके बि आरज़ू मंद दिलियूं आहिनि उन सभिनी जूं तमन्नाऊं पूरियूं थी वञनि। मन बदकुरम वो तो बद मकाफात दही बस फ़र्क़ मयाने मन वो तो चीज़ बिगो। आऊं ख़राब कम करियां तोखे न वणना, कम अहिड़ा करियां जे तोखे न वणनि, ऐं तूं वरी मूंखे उनजे सज़ाऊं ॾे, इहे धंधा त आऊं बि कंदो आहियां। तूं छा में ख़ुदा, तूं छा में ख़ुदा थिए, आऊं छा में बंदो थियुसि। अबरी के मई मरा शिकस्ती रब्बी दरे इश बर्मन बस्ती रब्बी हाकम बदान सख़्त मस्ती रब्बी। अलाए किथां पिनी शराब जी गुगी हिकिड़ी वठी आयोसि, सातो हवा मोकिली त हणी ड्राइव दी सॼो शराब हारजी वियो। अबरी के मई मरा शिकस्ती रब्बी, मुंहिंजी जेका ही प्याला हुआ ऐं सभु शीरा भञी छॾे, मुंहिंजे वात में धूड़ तड़ाला साईं सुम्हो पीतल थो ॾिसे जो थाबड़ंदो ख़राब। या वरी क़ौमियत ऐं नेशनलिज्म जे बारे में फिरदौसी आहे। दीन मज़हब साॻियो आहे त हिकिड़ा अरब सॻोरा बहितर हुआ, यानी कि सेकुलरिज़म ज़रूर थी आई आहे। पंहिंजी कोन के बि सॼा तसवर मुकमल तरह पैदा न थींदा आहिनि त ॿार फलाणो ॿाहिरि फलाणो ॿार ॼाओ, का शइ हुतां ईंदी, का हितां ईंदी, का उहो हिकिड़ो स्टेटस को स्पिरिचुअल पॉलिटिकल इकोनॉमिक ऐं इंटेलेक्चुअल स्टेटस को तंहिंखे कीअं रिप्लेस कजे, ज़रा थी गोर करे ड्राए। हुन चयो आहे त हीअ जो शाहनामो लिखी आहे तंहिंमें माण्हू अलाह रसूल जी तारीफ़ूं कंदा आहिनि, सभु कंदा आहिनि। हिन वरी पंहिंजनि बादशाहनि जूं तारीफ़ूं, मसलन ॾाहिर जहिड़नि बादशाहनि जूं तारीफ़ूं कयूं। ॾाहिर अहिड़ो आहे बाबा, उहो काफ़र हुआ, उन ॻाल्हियूं करणियूं कोन, हरामी हुआ, दज़ख़ में पिया हूंदा, उन ॻाल्हि न करियो। हिन काफ़र बादशाहनि जूं जेके ईरान जो हुयूं, जेके मुस्लमान न हुआ, उहे थी सघे थो चङा हुजनि, इहो तसवर ई न हो। जाहिल हुआ, काफ़र हुआ। काफ़र माना जो मुस्लमान आहे त काफ़र आहिनि। उनजे ख़िलाफ़ छा थींदो, ग़ज़बो थींदो। ग़ज़बे जी माना पढ़जो वसीतर माना में, जेका हे लिखंदा ही ठीकु आहे, पर जेका ओरिजिनल माना आहे उन ॿी आहे।
त हुन चयो त बसे रंज बुरदम दरी सालसी अजम ज़ंद करदम बदे पारसी। ॾाढा 30 साल ॾुख ॾिठुमि, पर हिन पारसी ॿोलीअ वसीले ईरान जेको ग़ुलाम थी वियो ऐं ख़तमु थी वियो, नापैद थी वियो, अजम करदम ईरान खे वरी क़बर मां कढी ज़िंदा करे छॾियो पंहिंजे शाइरी सां। पोइ वरी आहे हिकिड़े के शीरो शितर खुर्दन सूसमार अजबरा जाए बजाए रसीदस्तकार। हे शयूं सभु हुन स्टेटस को जे ख़िलाफ़ हुयूं। हीअ आहे छो छो हिन खां हीअं कयो, हीअं चइबो, हीअं चइबो, हीअ ग़लति आहे, हीअ मथां कजो मथां कजो। फतह इस्लाम मुबारक मुबारक मुबारक। हीअ थो चओ शीरे शुतर खुर्दनो सूसमार अरबरा बजाए रसी दस्तकार कि तख्ते कयारा कुनंद आरज़ू तफ़ू बरतो है चरखी करदुम तफ़ू। उठनि जा खीर पीअंदड़ ऐं ॻोहनि जा गोश्त खाईंदड़ अरब, तंहिंजे दिमाग़ एॾो ख़राबु थी वियो जो कश्त कहान जे शहनशान जे तख़्तनि जी आरज़ू था कनि। ऐं आसमान थुक अथई, आसमान थुक अथई। ॻोहूं खाईंदड़ कई कहान जे शहनशान जे तख़्तनि जी आरज़ू था कनि, मुंहिंजे वतन जे मथां हुकूमत करण जी कान थी कनि। तुफ़ो वरितो आहे चरखी तुफ़ो ॿधो। ईअं आहिस्ते आहिस्ते करे माण्हू स्टेटस को खे हुननि चैलेंज कयो ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते इहो जेको हितां आयो 712-13 में वेझो जॾहिं अरब हू भॻा उमवी स्पेन विया अब्दुलरहमान, उते सॼो लड़ो वियो। इब्न तुफ़ैल, इब्न हैसम, इब्न रुश्द उते बि जान हिननि खोलिया। इन्हनि जा लिखियल किताब जेके हिननि तर्जुमा कया हुआ हुतां यूनान जा किताब हुआ, कुझु सही कुझु ग़लति, उहे वरी स्पेन मां यूरोप में दाख़िल थिया। गोली सीना, इब्न रुश्द, तंहिं नालो अवेरोस आहे, हुते किताब में हिननि जा नाला ॿिया हुआ। तंहिं करे यूरोप जेको नओं पैदा थियो, जंहिंमें नई सुजाॻी आई, तंहिंजे बना में यूनान जो अॻे हथो, पर फर्स्ट रेनेसांस पहिरीं सुजाॻी सा मुस्लमान मुल्कनि में आई। इन्हनि मुल्कनि में 150 सालनि में मुलनि उन्हनि ऐं ख़तमु करे छॾियो इन्हनि खे। हेठि था फलाणा असांजा क़ाबिल हुआ। हीउ जेको ज़करिया आहे, तंहिंजे लिखियल किताब ॻोठ जो जेको वॾेरो हो ऐं मुला उन्हनि गॾिजी हुन मथे ते धक अहिड़ा हुया, मथे हीअ जेका टुपड़ो ई सां अंदरि गुब पइजी वियो हलिया। तो किताब लिखिया आहिनि। हे ॿुधाए हे ॻाल्हियूं क़ुरान में किथे आहिनि? हितां हल रत थो वहे, हितां थो अचे, हीअ थो करे, हे डॉक्टरी आहे, तो किताब लिखिया आहिनि, इहो कुफ़र न आहे। किथे लिखियल आहे क़ुरान? हदीस में किथे ज़िक्र आहे तूं हीअ फला पियो करे मथे में गुब अचेसि। इब्न रुश्द द ग्रेटेस्ट ऑफ देम ऑल, तंहिंखे वठी वञी यहूदियुनि जे ॻोठ छॾिया हिते यहूदिया काफ़रा यहूदियुनि में रहे। आख़िर पोइ हुनखे वठी आया वॾी क़ुरान हदीस में किथे ज़िक्र आहे तूं हीअ फला पियो करे मथे में गुब अचेसि। इब्न रुश्द द ग्रेटेस्ट ऑफ देम ऑल, तंहिंखे वठी वञी यहूदियुनि जे ॻोठ छॾिया हिते यहूदिया काफ़रा यहूदियुनि में रहे। आख़िर पोइ हुनखे वठी आया वॾी मस्जिद में, मस्जिद आज़म जेका हुई उनजे ॿाहिरां बि आया। सियारे जी मुंद हुई, नमाज़िन खे चऊं त हीअ काफ़र आहे। आमी ॿाहिरि निकिरी ख़ुदा कारण हिन खे थुकूं हणो, त हुनखे थुकूं ऐं हज़ारे हुआ, सॼी राति थुकूं ऐं हुनखे नमूना थी पई, ॿिए ॾींहुं टे ॾींहुं मरी वियो। इब्न रुश्द ही माण्हू हो जेको 3 माण्हू गॾु हुआ, पेट्रार्क, बुकेशो ऐं अवेरोस यानी इब्न रुश्द, जदीद यूरोप जा बानी, फिक्री बानी। इहे माण्हू उहो अफ़साने नगारो बुकेशो जंहिं नई कहाणी जी तर्ज़ रखी। पेट्रार्क उहो माण्हू जंहिं किताब गॾु कया पुराणा। किताबनि जी इज़त छा हुई या पहिरीं ॻाल्हि मुस्लमाननि विधी। हिकिड़ो यूनान जो किताब गुम थी वियो, गोली सीना आयो पे मस्जिद में, वाट में उहो मस्जिद में कोन वियो पे बाज़ार में कंहिं किताब ॾिस, उतां बाद जमात आयो मस्जिद में नफ़ल अदा कई, जेके ख़ज़ाने जूं खुर्जियूं भरियल हुयूं उहे सभु तक़सीम कई इन शुक्राने में त उहो अरस्तो जो किताब जो गुम हो मिलियो वठे मिलियो। पेट्रार्क उन इहे कम जा किताब गॾु कई।
इल्म ॾांहुं रवैयो हिन क़िस्म जो हो त हीअ थो चवे अलबेरूनी तव्हां फलाणे वटि वियसि पोइ मूंखे नालो यादि नथो अचे हिन मां कहिड़ो माण्हू हो तंहिं वटि वियसि ॿुधुमि त मरणी आहे सो वियो आहे मूं चयोसि कीअं आई अबुल कासिम नालो ॿियो अब तूं कीअं आई चऊं ठीकु आहियां पर मरण वारो आहियां पर तोमें हिकिड़ो कमु अथमि तुंहिंजो इंतज़ारु ॾे के चई ॿुधाए कहिड़ो वेझो कर कनि त ॿुधाए हुन वेझो कयो कमु कन में चयसि फलाणो जो कोई जामेट्री जो तो ॿुधायो हो पैरेललोग्राम उहो त वरी ॿुधाए जंहिं तूं कीअं आहे तो हीउ लिखे थो त मूं चयुसि अबुल कासिम हिन महिल चई त तूं चाहीं थो त इहो थ्योरम जामेट्री जो सिखी पोइ मरां या अणॼाणे में मरां तूं छा थो प्रेफर कई चई पोइ मूं हुनखे एक्सप्लेन करे ॿुधायो आस्ते आस्ते ऐं व्यस्त पुठियां रड़ियुनि जो आवाज़ आयो त मरी वियो अजीब माण्हू इहो दौर जी हिकिड़ी स्पेशल माण्हू सभु रेनेसांस पढ़नि था पर जेका मशरक़ जी रेनेसांस हुई उहा माण्हू ख़बर ई कान्हे छा माण्हू लंडन में असां वटि जो ईस्टर्न यूरोप नॉर्दर्न अफ्रीका लैटिन अमेरिका इन जो ऑन एग्ज़ाइल तंहिं ते हिकिड़ो सेमिनार थियो हिकिड़े पैनल जो आऊं ऐं पाकिस्तान जो ॿियो आहे उहे हुआसीं चेयरमैन असांजो हो अदब जे बारे में क्लासिकल लिटरेचर त मूं चयो तव्हां जेको चओ था मॉडर्न बेस्ट लिटरेचर आहे उहो बेस्ट आहे ई कोन सभई जो गौर कयूं यूरोपियन खे हो मुंहिंजो तव्हां किताब जी सिलेक्शन थींदी आहे त पढ़ण वारनि जी बेस्ट लिटरेचर माना पढ़ण वारा घणो कंहिंखे था पढ़नि तव्हां वटि पढ़ंदड़ जेके हीअ आहिनि जेके प्रो कैपिटलिस्ट आहिनि ऐं प्रो वेस्टर्न आहिनि ऐं एंटी ऑक्सीडेंटल आहिनि ओभर जे बारे में का ख़बर कान अथनि पढ़ियल इहे जंहिंखे था पसंदि कनि उहे तव्हां तर्जुमो था करायो इंडोनेशिया जो अदब जेको इंडोनेशिया में अहम आहे उहो तव्हां हिकिड़ी ख़बर तव्हां त उहो त किताब खणो जेके तव्हांखे पसंदि आहिनि मुंहिंजो तव्हां वटि हेतिरा एनसाइक्लोपीडिया आहे लिटरेचर जी हुन में हाफ़िज़ खे घणो सुठो आहे कालीदास खे घणो तव्हां स्पेस ॾिनो आहे शाह लतीफ़ नालो अव्हां वटि को माण्हू आहे जैक्सन बि अव्हां वटि आहे अव्हां टे टे सुठो लिखी पिया आहिनि का ख़बर कान्हे अणपढ़ियल ॼट आहियो वर्ल्ड लिटरेचर तव्हां चओ था वर्ल्ड लिटरेचर अव्हांखे का बि ख़बर कान्हे अव्हां खां वधीक असीं वेस्टर्न लिटरेचर ॼाणूं था वर्ल्ड लिटरेचर असांखे अचे थो छो त असांखे मशरक़ जे अदब जी बि ख़बर आहे मग़रब जी हाणे उहो ई असां जो सॼो पढ़ूं था मजबूरी आहे तव्हांखे का ख़बर कान्हे इहो छा थींदो आहे तव्हां अञा वरी पढ़ो त अगरि यूनाइटेड नेशन्स खे असीं चवंदासीं त न सिर्फ़ु जेको वर्ल्ड कल्चर था चओ उनजे बारे में हीउ जेको टोटल तव्हां हिकिड़ो कूड़ो जान ठाहियो आहे हथरा ॾियूं सिलेक्शन्स करे खणी ऐं सॼो हिकिड़ो नंढो ठाहियो आहे दिस इज़ नॉट एट ऑल एक्सेप्टेबल तंहिं करे हीउ जेको रेनेसांस जो पीरियड आहे जंहिंजे बारे में हिते का ख़बर न आहे उन में काइनातूं आहिनि उहो दौर हो जंहिंमें का आसमान जे इल्मनि जी ख़ुदि तैमूर जो हिकिड़ो पुटु हो सो वॾे में वॾो मूंखे हाणे नालो अची वियो ज़बरदस्त हो उन माण्हू पंहिंजी सॼी ज़िंदगी हो शहंशाह बादशाह सॼी ज़िंदगी फलकियात जे इल्म खे साइंस खे सम्झण में गुज़ारे छॾी त रेनेसांस आई माण्हू नई दुनिया में आया वॾियूं लड़ायूं थियूं भला भॻत थी वरी आखाणियूं आहिनि कैपिटलिज़म बि वधी ऐं माण्हू जा नवां अक़ल जी दुनिया ते बि आया पुराणे ज़माने में बि आया अॻिते वधंदा वधंदा कैपिटलिज़म सां वधीक वसीला थिया पहिरीं तव्हांखे ख़बर हूंदी सरमाएकारी इटली में हुई तंहिंखां पोइ वधी हॉलैंड जहिड़नि मुल्कनि में आई इंग्लैंड देरि सां आयो अमेरिका त सभिनी खां लास्ट आहे पर हितां थींदी थींदी इटली मां इन इलाइक़नि खां थी उनजा हज़ार मज़हर आहिनि हज़ार उनजा रूप आहिनि उन ते वरी जॾहिं रेनेसांस ते ॻाल्हाईंदासीं पोइ इहा ॻाल्हि फर्म थी सेक्युलर हुअणु खपे जंहिंमें मज़हब खे कंहिंजी वधीक प्रिविलेज या घटि प्रिविलेज लाइ कंहिं क़िस्म जो न ॾिजे उहा सेक्युलरिज़म इल्म में बि हुजे कोर्टनि में बि हुजे अदालतनि में बि हुजे इलेक्शननि में बि हुजे माण्हू ऐं माण्हूअ जे दरमियान अक़ीदे जे बुनियाद ते का बि तफ़रीक़ नाजाइज़ आहे कुदरत जे बुनियादी कानून जे ख़िलाफ़ु आहे इहा ॻाल्हि इंसानी इर्तिक़ा में रुकावट आहे
इहा ॻाल्हि जहालत फैलाईंदड़ आहे। इहा ॻाल्हि इंसान जी मजमूई तरक़ी में वॾी दीवार आहे जेको जिते हुजे पंहिंजे मज़हब जो डंडो खणी वेठो हुजे ऐं आसमानी किताबनि जे मुताबिक़ हुकूमत हुजे। पहिरीं ॻाल्हि आहे त जेकी 5000 10,000 वॾे किताब में लिखियो पियो आहे उन ते हलूं। तंहिं असीं हुआसीं APDM जे मीटिंग में, त बाबा लिखो असांखे 1973 जो आइन खपे। काज़ी साहब चयो, काज़ी हुसैन अहमद साहब, 73 जो आइन खपे जंहिंमें इस्लाम जे शरीयत जे मुताबिक़ कानून नाफ़िज़ करण जी हिदायत थियल आहे। त जनरल साहब चयो त इहो जंहिंमें क़ुर जी रोशनी में कानून पास थियल आहिनि। सही आहे, पर शरीयतूं घणे भाङे मुदे ख़र्च थी वियूं आहिनि। हा वेठो अचकज़ई साहब तंहिंजो बाबा मीटिंग चलाओ जल्दी करो, मीटिंग शुरू करे छॾियो। मूंखे चऊं कोन थो मच कर, ईअं ॾकी आहे, यकदमि शुरू थी वियो। मीटिंग हली वरी को बहस हलियो अलाए कहिड़ी ॻाल्हि, त मुंहिंजो मूंखे बि हलियो। चवां ठीक मुंहिंजो साईं हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, इस्लाम में न रुॻो ग़ुलामनि जा हक़ आहिनि पर ग़ुलामनि जे मालिकनि जा बि हक़ आहिनि। ग़ुलाम जे मालिक जे इजाज़त खां सवाइ हू शादी नथो करे सघे। ग़ुलाम जे मिल्कियत जो वारिस संस पुटु न आहे, हुनजो मालिक आहे। ऐं साफ़ लिखियल आहे शरीयत में, जो ग़ुलाम पंहिंजे मालिक जी नाफ़रमानी कंदो उहो दोज़ख में वेंदो। इहो कानून तव्हां हाणे करणु चाहियो था हिते। ऐं माले गनीमत जो तसवुरु छा आहे? जेको हारायो तंहिंजी धीअरूं पुट ॿार वंडा सभु जेके खणी वञी बाज़ार में विकिणी छॾींदो। उन नालो आहे अरबी पाक ऐं मुक़दस नालो आहे माले गनीमत। तव्हां हिते तव्हांखे दुनिया छॾी ॾींदी माले गनीमत करे पाकिस्तान ते हमिलो करे उनजी धीअरूं ऐं पुट खणी अची बाज़ार में विकिणी छॾियो ऐं पैसा ॾेई भुंग ॾेई तव्हांखां वरी माइट वठनि तव्हांजी बाज़ार में विकिणी छॾियो ऐं मायूं जंहिंजे हवाले ते हवाले करे बाज़ारनि में विकिणी छॾियो। माण्हू तव्हांखे अॼोकी महज़ब दौर में ईअं करणु ॾींदा। व्हाट आर यू टॉकिंग? पाण खे छो था कमज़ोर करियूं ॿारनि जूं ॻाल्हियूं? मज़हब खे विच में न आणियो आहे। मौलाना काज़ी हुसैन अहमद हेॾी ॾाढी शरीफ़ होॾा हू वेठो आहे, इस्लाम जो नूर मुंहिंजे बाबा नूर सभु सुठो आहे, फर्स्ट क्लास आहे, आलीशान आहे, पर महिरबानी करे जो दुनिया में वधणु चाहियो था हिते त घुटिजी मरी वेंदो। हिते हिननि बुलनि जे वर में हिते पाकिस्तान जे अंदरि तव्हां घुटिजी मरी वेंदो। तव्हां मुशरफ जे हवाले आहियो। दुनिया में तव्हांजा इत्यादि वेठा आहिनि, लैटिन अमेरिका में, यूरोप में, माण्हुनि में। तव्हां इंसानियत जे बुनियाद ते बू अली सीना, सैदी शिराज़ी, इहे जेके तव्हांजा रहनुमा आहिनि, काका कुतुब या हिते असांजे के आहिनि, इंसान दोस्तीअ खे पंहिंजो अल्ल बनायो त पोइ तव्हां ॾिसो फतह करियो था। तव्हांखे हिकिड़ो फन आहे, ज़बरदस्त फतहनि खे शिकस्त में कीअं तब्दील कजे। शोभ खटी पोइ ॿिए ॾींहं में भॻायो तव्हां वही बुत टोड़णु शुरू कया। अब चीन वांजे ख़िलाफ़ु सॼो ओभर यूरोप, सॼो मुल्क, सॼो अवांजे ख़िलाफ़ु सभु माण्हू ॿुध रिलीजन जा पंहिंजा ॿुधनि जा टब टाड़ी करे मोजड़ा खाई मुल्क में वेही रहिया मिंट करे में मिंट में बादशाह विया छॾियो। त पाण खे हीउ सेकुलरिज़म जेको आहे तंहिंजो हिकिड़ो वॾो बुनियादु पाण वठो। उन जा बुनियादी असर अकबर जे ज़माने में अकबर कंहिं दारुल मशावत ठाहियो, सभिनी मज़हबनि जे माण्हुनि खे बराबरी जे बुनियाद ते आंदई। नंढे हूंदे ई शादी सां बैन करे चऊं इस्लाम में जाइज़ आहे, हिन जो बाबा जाइज़ कोन्हे, मज़हब जी ॻाल्हि छॾियो। सभिनी जे भलाई जा जेके कानूननि से पास कंदा माण्हू अकबर पुठान दीन इलाही दीन इलाही दीन इलाही त उहो अखर आहे। कंटेंट छा हो? ही माण्हू उहो फस्ट माण्हू जंहिं नंढड़े हूंदे जी शादीअ ते बैन विधी, जंहिं ज़बरदस्तीअ जी चऊं शरीयत मुताबिक़ पीउ ॾेई सघे हाणे पीउ विना छोकिरनि जी मर्ज़ी जी हिकिड़ी साबित थियो छोकिरी ख़ुशि न आहे निकाह टोड़े छॾियो। बेसिक लॉज जेके सेकुलरिज़म जा हुआ, दुकानदार बाज़ारियूं माण्हू गिरफ़्तार जे बारे में एलिमेंट्री जेके प्रोग्रेस थियो सो हिते ईस्ट में थियो हो। हाणे बि दुनिया जी निजात लाइ इंतिहाई ज़रूरत आहे त सेकुलरिज़म हुजे, पर उनजी माना मज़हब दुश्मनी न वरिती वञे। इहा ट्रिक आहे जेके बदमाश माण्हू आहिनि इहे ट्रिक करे लादीनियत बाबा उन लाइ माण्हू अथीस्ट बि आहिनि। हा हिन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त रुॻो मज़हबनि जे माण्हुनि जी बराबरी हुजे, अक़ीदनि जी बराबरी हुजे। कंहिंजो अक़ीदो आहे त अलाह आहे, कंहिंजो अक़ीदो आहे त अलाह कोन्हे।
उनजो अहिड़ो हिकिड़ो माण्हू चए थो नांग दुनिया ठाही आहे, बाबा ठीकु आहे, तूं फर्स्ट क्लास आहीं। ॿियो माण्हू घेटे ठाही आहे, ठीकु आहे। ॿियो दुनिया जेका ढगे जे मथां बीठा, बाबा फर्स्ट क्लास आलीशान। तव्हां जेकी चओ था तव्हां बराबरि आहियो, जीअं वणे। ऐं हू थो चए आहे कोन ख़ुदा जी, बाबा ठीकु आहे, फर्स्ट क्लास आलीशान, जेकी तव्हांखे खपे। असांजो हिते कमु आहे मज़हब जे मारे ऐं अक़ीदे खां क़तई नज़र इंसान ज़ात जे बहितरी लाइ जेको कमु थियणु खपे उहो करणु, ऐं सभिनी शयुनि खां कंसीडरेशन आहे रिगार्डलेस ऑफ वॉट योर थिंग्स आर, माण्हुनि जे भलाई लाइ जेको स्टेट खे खपे थो करणु, इहा सेक्युलरिज़म आहे। प्लूरलिज़म वरी ही मामिलो आहे त हिकिड़ो माण्हू वेठो हुजे, पार्टी जो कोई जामी हुजे, ॿियो माण्हू हुजे ई न हिते बीजे चाहे फ़क़ति हीअ हुजे, ॿिए माण्हू जो न हुजे। जेके 80 वेठा व्यूज़ मिलायूं सेव हुजनि, ॿियो मौलाना साहिब को अची दीन जी करे उनखे न अचणु ॾियो। बाबा अचो फ़हात क़ुर चए थो फ़हात बुरहान को मिन कुंतुम सादिकीन, पंहिंजा दलील आणियो जे सच आहियो, अचो त पाण बहस करियूं। सभिनी सां असीं तयार आहियूं, सभु असांजा ॿार, जंहिंखे बि जेकी बि चवणो आहे व्यू पॉइंट पंहिंजे बिना डंडे जहिड़े झगड़े खे छॾे तव्हां सभु अची प्लूरलिज़म जे हिसाब सां सभु पंहिंजा पंहिंजा ख़्याल पेश कयो, सभु नज़रिया पेश कयो, सभु पार्टियूं अचनि, सभु पाण में कम्पीट कनि, हिकिड़ी फ्रेंडली आम दोस्त कॉम्पिटिशन दुनिया जे माण्हुनि ख़्यालनि नज़रियनि सोचनि कम जे तरीक़नि ऐं ज़िंदगी जे रहण जे आदाबनि जे विच में हिकिड़ी फ्रेंडली कॉम्पिटिशन हुजे त कहिड़ी बहितर आहे, तॾहिं ही दुनिया बहितर थी। थैंक यू। वॾी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में सभिनी ॾाढो थॉरोली एंजॉय कयो लेक्चर। ऐं हाणे जेकॾहिं इन मौज़ू जे हवाले सां कंहिं वटि के सवाल जवाब आहिनि त बारे बारे सां तव्हां पुछी सघो था। हिकिड़ो सेकेंड, बहितर आहे त जेके ॿियनि वटि सवाल आहिनि असांखे लिख तव्हां बीन कयो। नज़रिए ऐं अक़ीदे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? नज़रियो सोच वीचार जी पैदावार आहे ऐं उहो दलीलनि ऐं दलाइलनि सां सम्झाए सघे थो, उनखे रद्द करे सघे थो। अक़ीदे खे रद्द करण जी इजाज़त कान्हे। अक़ीदो जे लाइ के दलील हुजनि जेके सभिनी लाइ क़ाबिल क़बूल हुजनि, हीअं आहे कोन। अक़ीदो आहे माण्हू जो त हनुमान पंहिंजे आङुर जे हिन चटीअ ते हीअं खईं त हिमालय जबल खॼी वियो, ऐं वरी वियो ते सलून समुंड विच में हो त पथर खणी उन में विधई, पोइ उन ते पेर ॾींदो वञी उते पतो। द्रुपदी पाकिस्तान हिंदुस्तान जो राजा, पंहिंजो सिंध जो राजा द्रुपदी खे भॼायो। अर्जुन कॉल कयो त हिकिड़े ॾींहं में इहा वापसि कंदुसि। हाणे हिकिड़े ॾींहं में द्रुपदी किथां थी चढ़े? तंहिं करे कृष्ण भॻवानु सिज खे चयो, बाबा तूं तकड़ छॾ, हिते बीठो हुजे, जेसीं सिंध मां द्रुपदी अचे तेसि ताईं ॿई महिरबानी करे लहिजांइ न। पोइ सिज बीठो हो, द्रुपदी आई अलाए 8 सालनि खां 10 खां पोइ, पर सिज वीचारो बीठो हो, चवण ते कृष्ण भॻवान जे चवण ते बीठो हो। पोइ द्रुपदी वापसि आई, पोइ सिज लही वियो। शकुल कमर जो मौजूदु थियो, असां वटि बि शकुल कमर आहे। हीअं कई त हुज़ूर जिन मथे वाज ते त अञा दर जो कड़ो जेको खुड़कियो पिए सो हलियो पिए। इहे करामतूं आहिनि। अक़ीदो आहे, पाण कीअं चवंदा सही आहे या ग़लति आहे, उन्हनि ते रीज़न अप्लाई नथो करे, अक़ीदे ते रीज़न अप्लाई। ढगे जे पुछ ते बीठो आहे हीअ धरती सॼी, तव्हां उन माण्हू खे छा कंदव? हीअं कोन थींदो, ढगे में एतिरी पहच कान्हे, फलण कोन्हे, हीअ कोन्हे, मट कर लो, गोल न कर। Bellissimo, bene. छा इस्लामी ख़ालिद आज़ाद पुछो आहे, छा इस्लामी तसवुफ़ इस्लाम जो अल्टरनेटिव रिलीजन आहे? हा बिल्कुलु। ऐं उन ख़ुदि तसवुफ़ जा तमामु घणा स्कूल आहिनि, सोहरावर्दी, कादरी, चिश्ती, वरी उन्हनि जूं पाण में तज़ाद तमामु घणियूं, पर इहे अल्टरनेटिव रिलीजन आहे। ऐं न त तव्हांखे ख़बर ई हालत त अजीब हुई। हिते को माण्हू रसो चवंदो हो त उन चवंदा तो रसूल जो नालो वरितो आहे त मुस्लमान थी वियो आहीं, उन माण्हू खे उते ई उनजी करे तौर कराए इस्लाम में जाए जे चवे त नथो करियां त पोइ काफ़र थो थिए, उनखे गुमारे छॾींदव।
माइयुनि खे कंदा कि अदा अदा चई अच्छा दीन ई मां थी हाँ हाँ मुस्लमान थी वे अदा मुस्लमान कयोसि हीउ ऑल्टरनेटिव रिलीजन आयो आहे तॾहिं माण्हू जी जान छुटी आहे सभु पीर पाण पीर बसि सिंध में छो आहिनि मुलनि पुठी वञी बाहि ॿारी तंहिंजे करे माण्हू वञी कंहिं न कंहिं पीर वटि लिका पीर पनाह गांव हुयूं उते बि लिखिबो हो आज़ादु हुई मिड़े सूफ़ी आहिनि ॿिया आहिनि तंहिंखां पोइ लिखिबो पाणी हारी सभु का जा सिर घड़ो भरे का लय संदे सजणे का पोरे कान भरे करीम तमामु वॾो उस्तादु माण्हू हो लतीफ़ तमामु वॾो उस्तादु हो तंहिं चयो पाणी हारी सभु का ख़ुदा पर सभई आहिनि ख़ुदा सां मोहबत सभु रखनि था पर का लय संदे पाणी हारी सभु का जा सिर घड़ो भरे जेका मथे ते घड़ो रखी पाणी भरे थी उनखे पाणीअ वारी चइबी पाणी भरण वारो चइबो पर उन फ़र्क़ु आहे छाजे लाइ भरनि थियूं का लय संदे सजणे का पाणी पंहिंजे महबूबा वास्ते भरे थी का पोरे लाइ उनजो एवज़ो बेश्त या दोज़ख खां बचण ऐं बेश्त खे वञण लाइ उहा कमु करे थी हू पोरे अथनि उजूरो वठी कनि था हे प्यार में कनि था हे मथे आहिनि हू घटि आहिनि तंहिं करे रिलीजन आहे ऑल्टरनेटिव रिलीजन इज़म छा ख़तमु थींदड़ सभई लफ़्ज़ छा नज़रिया आहे ख़ासि करे सेक्युलर लिबरलिज़म इज़म जी माना आहे वाद हिंदी में वाद चइबो हुनखे माना उसूलनि जो मजमू जो कंहिं ख़ासि क़िस्म जे बुनियादनि ते ॿधल हुजे कंहिं बि शइ जे बारे में नज़रियुनि जो उहो नज़रियो उहो शइ आहे मतन ऐं रहनुमा उसूलनि जो जेके पाण में मुनज़म हम आहंग आहिनि हिकिड़ो पाण में मुनज़म आहिनि डिफरेंस बिटवीन सेकुलरिज़म एंड रिलीजियस टॉलरेंस मज़हबी सहप असीं इहो सहप करे त हिकिड़ो माण्हू चवंदा हिंदू आहियां हिंदू मज़हब सुठो आहे ऐं मूं वटि तराड़ बि हुजे लश्कर बि हुजनि ॿिया हुजनि पर हुनखे न मारियां इहा सहप आहे वरी महिरबानी आहे पर सेकुलरिज़म चए थी त सहप न सद इहा आहे महिरबानी हिकिड़े हथ में ॾंडो आहे ॾंडो नथो वणे हणी बि सघे थो नथो वणे इहा ॼण हुन वॾी फयाज़ी कई आहे वॾी का महिरबानी कई आहे वॾो का अहसान कई आहे पर हीअ जो सेकुलरिज़म सोचे थी उसूली तरह को बि माण्हू मज़हब जे बुनियाद ते न घटि आहे न वधीक आहे समाज में कंहिं बि माण्हू जा हक़ इन बुनियाद ते वधीक या घटि न आहिनि त हुनजो मज़हब कहिड़ो आहे इहो ह्यूमन राइट आहे बेसिकली सफ़ा या कंहिंजी महिरबानी या सहप या बर्दाश्त या वॾ वॾाइप या हिकिड़ी सखावत ज़हनी रूहानी सख़्त बाग़त न आहे दिस इज़ द एब्सोल्यूट मिनिमम ऐं इहा दिस इज़ द लॉ ऑफ ह्यूमैनिटी At this time, when this whole system is confused, which people can make a renaissance? तव्हां करे सघो था जेके हिते वेठा आहियो रिनेसांस करे सघूं था रिनेसांस जी माना त का शइ अॻु हुई हाणे तव्हां हुनखे वरी जीआरियो था पाण खे हिते रुॻो अॻियूं ॻाल्हियूं जीआरणियूं न आहिनि वी हैव टू गो फॉरवर्ड देन दिस वी हैव टू क्रिएट अ न्यू वर्ल्ड हिस्टोरिक पीरियड नए दौर जो आगाज़ करिणो छा सेक्युलरिज़म नज़रियो चइजे यकीन चइजे या वरी मज़हब चइजे उन्हनि मज़हबनि वांगुरु जंहिं वक़्तु सां बदिलाईंदो आयो आहे छा सेक्युलरिज़म वक़्त जी ज़रूरत आहे जेका हक़ीक़त जेका दुनिया में आम थियणु खपे सेक्युलरिज़म का बि हक़ीक़त कान्हे हिकिड़ो रवैयो आहे हिकिड़ो मौक़िफ़ आहे हिकिड़ो टूल ऑफ लिविंग एज़ अ सिविलाइज़ सोसाइटी ज़िंदगीअ में महज़ब ज़िंदगी कीअं गुज़ारिजे त इहो टूल आहे तव्हां हिकिड़ो मुतरको खणी ॾियणु चाहियो था दरवाज़ो खोलणु चाहियो मुतरके सां दर वञी सघो था पर हीउ टूल आहे चाबी आहे माण्हुनि खे ही उहा चाबी आहे जंहिंमें उहो कुल्फ़ जेको नफ़रत जो ऐं बरतर नाबराबरी जो आहे फिक्री जो दरवाज़ो खोले थो बराबरी ॾांहुं इंसानी मोहबत जो इंसान वांगुरु थी रहण जो दरवाज़ो खोले थो हे जेके ताला लॻियल दरवाज़नि में हिंदू आहे मुस्लमान आहे फुकार आहे शिया आहे फुनी आहे फलाणो अज़ाब लॻो पियो आहे सभु दरवाज़ा माण्हुनि लाइ बंदि पिया आहिनि माण्हू अकेलो तनाव बीठो आहे दरवाज़ा खोले थो ऐं टूल आहे चाबी आहे कुंजी आहे माण्हूअ जो फर्ज़ी रहण लाइ इहो आहे हूं त वैशी जानवर आहे छितो थियो वेठो आहे हुनखे कहिड़ा हिंदू हाँ तो माना ॾिसण शर्त हुनखे तलवार जे अलाउद्दीन वटि मुला विया त हिंदू जेके अहले किताब न आहिनि हिनखे कोई छॾियो त इहो वरी छा आहे पुछो आलमनि खां पुछियो आलम जो हा हिंदू अहले किताब त कोन्हनि तंहिं करे हिनखे मारणो आहे छा सेक्युलरिज़म तफ़सील जी ख़ुदा ऐं मज़हब जी नफ़ी करण जो स्ट्रेटेजिक अंदाज़ आहे न सेक्युलरिज़म में तमामु घणा माण्हू कनि था एतमा रखनि था जेके मज़हबी माण्हू आहिनि तमामु घणा माण्हू सम्झनि था त अॼोकी दुनिया एटमी दुनिया